ओम शांति। अॼु मिलीदारी नव 2025 अॼाए अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 18/1/2004 वर्ल्ड अथॉरिटी जे डायरेक्ट ॿार आहियूं। हिन स्मृति खे मर्ज रखी सर्व शक्तियुनि खे ऑर्डर सां हलायूं। अॼु चारों ओर जी स्नेह जी लहरुनि में सभी ॿार समायल आहिनि। अॼु चारों ओर स्नेह जी लहरुनि में सभी ॿार समायल आहिनि। श्री 18 जनवरी जी मुरली आहे। सभिनि जे दिलि में विशेष ब्रह्मा बाप जी स्मृति इमर्ज आहे। अमृत वेले खां वठी करे साकार पालना वारा रतन ऐं साथ में अलौकिक पालना वारा रतन ॿिन्हिनि जे दिलि में यादनि जी मालायूं बाप दादा वटि ॿिन्हिनि जे दिलनि जी यादनि जी मालायूं बाप दादा वटि पहुचनि पियूं। सभिनि जे दिलि में बाप दादा जी स्मृति जी तस्वीर ॾेखारे में ॾिए पई ऐं बाप जे दिलि में सर्व ॿारनि जी स्नेह भरी यादि समायल हुई। सभिनि जे दिलि में बाप दादा जी स्मृति जी तस्वीर हुई। बाप जे दिलि में सर्व ॿारनि जी स्नेह भरी यादि समायल हुई। सभिनि जे दिलि में हिकु ई स्नेह भरो गीत हुयो, मुंहिंजा बाबा। ऐं बाप जे दिलि में यही गीत वॼे पियो, मुंहिंजा मिठा मिठा ॿार। ये ऑटोमेटिक गीत, अनहद गीत केतिरो प्यारो आहे। बाप दादा चारों ओर जे ॿारनि की स्नेह भरी स्मृति जे रिटर्न में दिल जे स्नेह भरी दुआयूं पदम गुणा ॾियनि पिया। जो ॿारनि जी स्नेह भरी स्मृति हुई बाप दादा जे लाइ, हुन जे रिटर्न में बाबा दिल जे स्नेह भरी दुआयूं पिया ॾियनि। बाप दादा ॾिसनि पिया कि हाणे बि देश व विदेश जे ॿार स्नेह जे सागर में लवलीन आहिनि। ये स्मृति दिवस विशेष सभी ॿारनि जे प्रति समृद्धि ठाहिण जो दिवस आहे। अॼु जे ॾींहुं ब्रह्मा बाप द्वारा ॿारनि जी ताजपोशी जो ॾींहुं आहे। ब्रह्मा बाप निमित ॿारनि खे विश्व सेवा जी ज़िम्मेवारी जो ताज पाराई। स्वयं अननोन ठही आहे ऐं ॿारनि खे साकार स्वरूप में निमित ठाहिण जो स्वरूप जो तिलक ॾिनई। स्वयं समान अव्यक्त फरिश्तो स्वरूप जो प्रकाश जो ताज पाराई। स्वयं समान अव्यक्त फरिश्ते स्वरूप जो प्रकाश जो ताज पाराई। ब्रह्मा बाबा ॿारनि खे 18 जनवरी जे ॾींहुं ख़ुदि अननोन थी विया, ॿारनि खे ज़िम्मेवारी ॾिनई, साकार में निमित ठातई, स्मृति जो तिलक ॾिनई। स्वयं समान अव्यक्त फरिश्ते स्वरूप थी विया ऐं प्रकाश जो ताज पाराई। बाबा ॿारनि खे बि ईअं कराई। स्वयं करावनहार ठही करनहार ॿारनि खे ठातई। बाबा बि फरिश्ता थी विया, ॿारनि खे बि स्वयं समान फरिश्ते स्वरूप जो प्रकाश जो ताज पाराई। इन करे हिन दिवस खे त स्वयं करावनहार थी विया ऐं ॿारनि खे करनहार ठातई। इन करे हिन दिवस खे स्मृति दिवस समृद्धि दिवस चइबो आहे। सिर्फ़ु स्मृति न, स्मृति सां गॾु गॾु सर्व समृद्धियूं ॿारनि खे वरदान में प्राप्त आहिनि। स्मृति सां गॾु सर्व समृद्धियूं बि, शक्तियूं बि बाबा ॿारनि खे वरदान में ॾिनई। बाप दादा सभी ॿारनि खे सर्व स्मृति स्वरूप ॾिसनि पिया, सर्व स्मृति स्वरूप ॾिसनि पिया, मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप में ॾिसनि पिया। त ईअं अनुभव करो बाबा असांखे सर्व स्मृति स्वरूप ॾिसनि था।
बाबा असांखे मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप ॾिसनि था। शक्तिवान सर्वशक्तिवान, ये सर्व शक्तियूं बाप द्वारा हर हिकु ॿार खे वरदान में मिलियल आहिनि। दिव्य जन्म वठंदे ई बाप दादा वरदान ॾिनई सर्वशक्तिवान भव। यह हर जन्म दिवस जो वरदान बाबा चवनि था, यह हर जन्म दिवस जो वरदान। हिन शक्तियुनि की प्राप्त वरदान जे रूप सां कार्य में लॻायो। वरदान जे रूप सां कार्य में लॻायो। शक्तियूं त हर हिकु ॿार खे मिलियूं आहिनि, लेकिन कार्य में लॻाइण में नंबरवार थी वेंदा आहिनि। हर शक्ति जे वरदान खे समय प्रमाण ऑर्डर करे सघंदा आहियो। अगर वरदाता जे वरदान जी स्मृति स्वरूप ठही समय अनुसार कहिड़ी बि शक्ति खे ऑर्डर कंदो त हर शक्ति हाज़िर थियणी ई आहे। वरदान जी प्राप्ति जे मालिकपन जी स्मृति स्वरूप में आयो तव्हां ऑर्डर करो। तव्हांखे वरदान बि मिलियल आहे त मालिकपन जी स्मृति स्वरूप में थी तव्हां ऑर्डर करो। शक्ति समय ते कार्य न अचे ईअं थी न सघंदो आहे, लेकिन मालिक मास्टर सर्वशक्तिवान जी स्मृति जी सीट ते सेट हुजे। बिना सीट ते सेट जे कोई ऑर्डर न मञिजो। त मालिक स्मृति जे सीट ते सेट हुजे। मास्टर सर्वशक्तिवान जी स्मृति हुजणी खपे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। हिन सीट ते सेट रहो। सीट ते सेट थियण बिना कोई बि ऑर्डर न मञिजो। जॾहिं ॿार चईंदा आहिनि कि बाबा असां तव्हांखे यादि कंदा आहियूं त तव्हां हाज़िर थी वेंदा आहियो। हुज़ूर हाज़िर थी वेंदो आहे। जॾहिं हुज़ूर हाज़िर थी सघंदो आहे त शक्तियूं छो न हाज़िर थी सघंदियूं आहिनि। सिर्फ़ु विधिपूर्वक मालिकपन जी अथॉरिटी सां ऑर्डर करो। ये सर्व शक्तियों संगम युग जी विशेष परमात्म प्रॉपर्टी है। प्रॉपर्टी कंहिंजे लाइ हूंदी आहे? ॿारनि जे लाइ प्रॉपर्टी हूंदी आहे त अधिकार सां स्मृति स्वरूप जी सीट सां ऑर्डर करो। महिनत छो करो? ऑर्डर करो। वर्ल्ड अथॉरिटी जे डायरेक्ट ॿार आहियो। ये स्मृति जो नशो सदा इमर्ज रहे, है ना। वर्ल्ड अथॉरिटी डायरेक्ट ॿार आहियो उन्हनि जा, त ये स्मृति जो नशो सदा इमर्ज रहे। पंहिंजे पाण खे चेक करो। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जी अधिकारी आत्मा आहियां मां? पंहिंजे पाण खे चेक करो। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जी मां अधिकारी आत्मा आहियां। ये स्वतः ई स्मृति में रहंदी आहे या कॾहिं कॾहिं रहंदी आहे। अॼुकल्ह जे समय में त अधिकार वठण में जा ई झगड़ा आहिनि और तव्हां सभी खे परमात्म अधिकार परमात्म अथॉरिटी जन्म सां ई प्राप्त आहे। त पंहिंजे अधिकार जी समृद्धि में रहो। स्वयं भी समृद्ध रहो। सर्व आत्माउनि खे भी समृद्धि दिलायो। सर्व आत्माऊं हिन समय समृद्धि अर्थात शक्तियुनि जी भिखारी असांजे जड़ चित्रनि जे अॻियां मांगदी रहंदियूं आहिनि। त तव्हां चईंदा आहियो त बाप चईंदा आहिनि, हे समृद्ध आत्माऊं सर्व आत्माउनि खे शक्ति ॾियो, समृद्धि ॾियो। हिन जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जो अटेंशन हर ॿार खे रखणु आवश्यक आहे, जो बाप दादा इशारो बि ॾिनो अथई। बाप दादा रिज़ल्ट में ॾिठई कि मेजॉरिटी ॿारनि जो संकल्प ऐं समय व्यर्थ थी वेंदो आहे,
न मेजॉरिटी ॿारनि जो संकल्प ऐं समय व्यर्थ थी वेंदो आहे। जीअं बिजली जो कनेक्शन अगरि थोरो बि लूज़ हूंदो व लीक हूंदो त लाइट ठीक रीति न अची सघंदी आहे। त इहे व्यर्थ जी लीकेज समृद्ध स्थिति खे सदाकाल जी स्मृति ठाहिण न ॾींदी आहे। त इहे व्यर्थ जी लीकेज सां जे कारण असां सदाकाल जी स्मृति स्वरूप न ठही सघंदा आहियूं। हिन करे वेस्ट खे बेस्ट में चेंज करो, बचत जी स्कीम ठाहियो, परसेंटेज कढो, सॼे ॾींहं में वेस्ट केतिरो थियो, बेस्ट केतिरो थियो, है न। अगरि मानो 40% बेस्ट 20% वेस्ट त हुनखे बचायो। अगरि असांजो 40% वेस्ट थो वञे, 20% बेस्ट थो वञे त बचायो। ईअं न सम्झो कि थोरो सो ई त वेस्ट वेंदो आहे, न ईअं न सम्झो। लेकिन असांखे त 1 सेकेंड बि वेस्ट न करिणो आहे। बाक़ी त ईअं न सम्झो थोरो समय ई त वेस्ट वेंदो आहे, बाक़ी सॼो ॾींहुं त ठीकु रहंदो आहे। लेकिन इहे वेस्ट जी आदत ॾाढे समय जी आदत थियण जे कारण लास्ट घड़ी में धोखो ॾेई सघंदी आहे, नंबरवार ठाहे छॾंदी। त इहे जेकी वेस्ट आहे न, इहे असांखे धोखो ॾेई सघंदी आहे, नंबरवार ठाहे ॾींदी, नंबर 1 न ठाहिणु ॾींदी। जीअं ब्रह्मा बाबा आदि में पंहिंजी चेकिंग जे कारण रोज़ राति जो दरबार लॻाई। कंहिंजी दरबार लॻाई? ॿारनि जी न, पंहिंजी ई कर्मेंद्रियनि जी दरबार लॻाई। ऑर्डर हलाई, हे मन मुख्यमंत्री इहा तव्हांजी चलन सुठी न आहे, ऑर्डर में हलो। हे मन मुख्यमंत्री इहा तव्हांजी चलन ठीकु न आहे, ऑर्डर में हलो, है न, ऑर्डर में हलो। हे संस्कार ऑर्डर में हलो। छो हेठि मथे थियो था, कारण ॿुधायो, निवारण करो। हर रोज़ ऑफिशियल दरबार लॻाए, ईअं रोज़ पंहिंजी स्वराज्य दरबार लॻायो, ईअं रोज़ पंहिंजी स्वराज्य दरबार लॻायो। बाबा चवनि था, कई बार बाप दादा सां मिठी मिठी रोहरियान कंदा आहिनि, पर्सनल रोहरियान कंदा आहिनि, ॿुधायूं चईंदा आहिनि असांखे पंहिंजे भविष्य जो चित्र ॿुधायो, असां छा ठाहींदासीं। असांखे पंहिंजे भविष्य जो चित्र ॿुधायो, असां छा ठाहींदासीं। जीअं आदि रत्ननि खे यादि हूंदो कि जगदम्बा मां सां सभी ॿार पंहिंजो चित्र मांगदा हुया, मम्मा तव्हां असांखे चित्र ॾियो, असां कीअं आहियूं। त बाप दादा सां बि रोहरियान कंदे पंहिंजो चित्र मांगदा आहिनि। तव्हां सभिनि जी बि दिलि थींदी हूंदी कि असांखे बि चित्र मिली वञे त सुठो आहे, है न। तव्हां सभिनि बाबा चवनि था, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि, बाप दादा हर हिकु ॿार खे विचित्र दर्पण ॾिनो अथई। उहो दर्पण कहिड़ो आहे? वर्तमान समय तव्हां स्वराज्य अधिकारी आहियो न, स्वराज्य अधिकारी आहियो त हथ उठायो, स्वराज्य अधिकारी आहियो न। अच्छा, कोई नथो उठाए, थोरो आशा। अच्छा, सभी स्वराज्य अधिकारी आहियो, मुबारक हुजे। त स्वराज्य अधिकारी जो चार्ट तव्हांजे लाइ भविष्य पद जी शक्ल लिखाइण जो दर्पण। स्वराज्य अधिकारी जो चार्ट असांखे भविष्य पद प्राप्त करण, भविष्य पद जी शक्ल लिखाइण जो दर्पण। हाणे केतिरो असांजो मन असांजे ऑर्डर में हले थो। हीअं त न
अगरि कोई आवाज़ अचे थी त मन में संकल्प अचनि था ईंदा, लेकिन असांखे हुन ते ध्यानु न ॾियणो, है न। कोई बि आवाज़ आई, अलर्ट त रहणो ई आहे, छा आवाज़ आई, लेकिन साथ में बिंदी बिंदी बि लॻाईंदा वञो। अगरि कम जी न आहे त बिंदी लॻायो, है न। अगरि कम जी आहे त हुन समय बाबा खे ॿुधायो, पोइ कर्म क्षेत्र में अचो, भई बाबा हीअं हीअं आवाज़ थी अचे, हीअं हीअं थियो आहे, पोइ बाबा सां गॾु कर्म क्षेत्र में अचो, ख़ुदि न वञो, है न। त असां बाबा खे मन में संकल्प, असां हाणे बाबा खे यादि था करूं, बुद्धि बाबा वटि, त असांखे फालतू बि आवाज़ ईंदियूं, असां मन में उहे संकल्प ईंदा बुद्धि द्वारा, फालतू होॾे छो था वञूं, है न। असांखे न वञिणो। त स्वराज्य अधिकारी जो चार्ट असांजे लाइ भविष्य पद जी शक्ल लिखाइण जो दर्पण, ये दर्पण सभिनि खे मिलियो आहे न, ये दर्पण सभिनि खे ई मिलियो, क्लियर आहे न, कोई अहिड़ो कालो दाग त न लॻल आहे न, अच्छा कारो दाग त न हूंदो, लेकिन कॾहिं कॾहिं जीअं गरम पाणी हूंदो आहे त उहो कोरे मुआफ़िक आईने ते अची वेंदो आहे, जेके फॉगी चइबो आहे, त आईने ते अहिड़ो, त आईने ते हीअं थी वेंदो, जो आईनो क्लियर न ॾेखारे में ॾींदो आहे। आईने जे समय सनानु करण जे समय सभिनि खे अनुभव हूंदो, है न। सनानु कंदे समय जो गरम पाणी सां सनानु कंदा आहियूं त हुनजी फॉगी आईने ते लॻी वेंदी आहे न। त बाबा चवनि था त ईअं अगरि कोई हिकु बि कर्मेंद्री अञा ताईं बि असांजे पूरे कंट्रोल में न आहे, कंट्रोल में, लेकिन कॾहिं कॾहिं न बि हूंदी आहे। अगरि मानो कोई बि कर्मेंद्री, चाहे अखियूं आहिनि, चाहे मुख आहिनि, चाहे कन आहिनि, चाहे पाँव आहिनि, पाँव बि कॾहिं कॾहिं बुरे संग जी तरफ़ हली वेंदा आहिनि, त पाँव बि कंट्रोल में हुजनि, न थिया न, संगठन में वेही रहंदा आहियो, रामायण ऐं भागवत जी उल्टी कथायूं ॿुधंदा आहियो, सुल्टी न, है न। त कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे कंहिं ॿार जो, त कोई बि कर्मेंद्री संकल्प समय सहित अगरि कंट्रोल में न आहे, कोई बि कर्मेंद्री संकल्प बि त असांजी सूक्ष्म कर्मेंद्री आहे न, त कोई बि कर्मेंद्री संकल्प समय सहित अगरि कंट्रोल में न आहे, त इन सां ही चेक करो कि जॾहिं स्वराज्य में कंट्रोलिंग पावर न आहे, जॾहिं असां मन खे चऊं था ॿियो संकल्प न कर, बुद्धि खे चऊं था होॾे न वञ, संस्कार पंहिंजी उल्टी चलन न हलाइनि, सूक्ष्म कर्मेंद्रियूं, असांजी स्थूल कर्मेंद्रियूं भी, अखियूं बि उल्टो सुल्टो न ॾिसनि, मुख बि न ॻाल्हाए, हथ पेर बि उल्टो सुल्टो कमु न करनि, त उन्हनि खे ऑर्डर में हलणो खपे न, है न। अगरि न हलंदा, अगरि असां पंहिंजे कर्मेंद्रियनि खे ई नथा हलाए सघूं, त असां पूरे विश्व खे कीअं हलाए सघंदासीं, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था त अहिड़ा ॿार विश्व जे राज्य में कंट्रोल छा कंदा, त राजा कीअं ठहींदा।
हुते त सभु एक्यूरेट हूंदो न। कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर सभु स्वतः ही संगम युग जी पुरुषार्थ जी प्रारब्ध रूप में है। है ना। संगम युग जी कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर सभु स्वतः ही संगम युग जी पुरुषार्थ जी प्रारब्ध जे रूप में है। तो संगम युग अर्थात वर्तमान समय अगर कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर कम आहे त पुरुषार्थ कम त प्रारब्ध छा हूंदी। हिसाब करण में त होशियार आहियो न। बाबा चवनि था हिसाब करण में त होशियार आहियो। त हिन आईने में पंहिंजे फेस ॾिसो, पंहिंजी शक्ल ॾिसो। राजा जी ईंदी आहे, रॉयल फैमिली जी ईंदी आहे, रॉयल प्रजा जी ईंदी आहे, साधारण प्रजा ईंदी आहे। कहिड़ी शक्ल ईंदी आहे, जो मिलियो त मिलियो चित्र। हिन चित्र सां चेक करणो। भई राजा पूरो कंट्रोल करे हलंदो, कंट्रोलिंग एंड रूलिंग पावर हूंदी। ऐं हुन खां कम वारी पोइ रॉयल फैमिली, पोइ हुन खां कम वारी रॉयल प्रजा, पोइ हुन खां कम वारी साधारण प्रजा। ऐं जो ॿियनि जे जीवन में विघ्न विझंदा आहिनि उहो त दासासी वञी करे ठहींदा। धारणा में ई न हलंदा आहिनि, उहो त दासासी वञी करे ठहींदा। हर रोज़ चेक करणो आहे शू जी बहुत काल जी पुरुषार्थ सां बहुत काल जे राज्य भाग्य जी प्राप्ति थींदी आहे। अगर तव्हां सोचो कि अंत जे समय बेहद जो वैराग्य त अची ई वेंदो, लेकिन अंत समय ईंदो त बहुत काल थी वियो या थोरो काल थियो। बहुत काल त न चईंदासीं न, त 21 जन्म पूरो ई राज्य अधिकारी ठहिया आहियो। तख़्त ते भले ई न वियनि, लेकिन राज्य अधिकारी आहियो, है ना। त उहो बहुत काल पुरुषार्थ जो, बहुत काल जी प्रारब्ध जो कनेक्शन आहे। हिन करे अलबेला न ठहिणो आहे। हाणे त विनाश जी डेट फिक्स न थी आहे, पतो न त बाबा छा था चवनि, पूरो राज्य अधिकारी ठहो सदा, तॾहिं बहुत काल जी प्रारब्ध मिलंदी। बाबा चवनि था कि हाणे अलबेला न ठहो, 8 वर्ष 10 वर्ष पतो न, त अचण वारे समय में थी वेंदो न। विश्व जे अंतकाल सोचण खां पहिरियों पंहिंजे जन्म जो अंतकाल सोचो। हाणे असांजी अंत घड़ी अची वेंदी त असांजी छा स्थिति हूंदी, है न। हाणे असांजी अंत घड़ी अची वेंदी त असांजी छा अंतिम स्थिति हूंदी। असां बाबा जी यादि में रही करे शरीर छॾंदासीं। त हीअं चेक करो, विश्व जे अंतकाल सोचण खां पहिरियों पंहिंजे जन्म जो अंतकाल सोचो। असां वटि डेट फिक्स आहे, कंहिं वटि आहे पतो आहे कि हिन डेट में मुंहिंजी मृत्यु थियणी आहे, कंहिं वटि आहे न। विश्व जो अंत त थियणो ई आहे, समय ते थींदो ई, लेकिन पहिरियों पंहिंजे अंतकाल सोचो। जगत अम्बा जो स्लोगन यादि रखो। छा स्लोगन हुयो? हर घड़ी अंतिम घड़ी समझो। अचानक थियणो आहे, डेट न ॿुधाइबी, न विश्व जी न तव्हांजे अंतिम घड़ी जी, सभु अचानक जो खेल आहे। इन करे दरबार लॻायो। हे राजे स्वराज्य अधिकारी, राजे पंहिंजी दरबार लॻायो, है न। स्वराज्य अधिकारी राजे पंहिंजी दरबार लॻायो।
बाबा ये सोचो, बाबा असांखे चवनि था मां स्वराज्य अधिकारी राजा आहियां। ऑर्डर से हलायो, सॼे भविष्य जो गायन आहे न, लॉ एंड ऑर्डर थींदो, स्वतः ई थींदो। लॉ ॿई ॿिन्हिनि जो बैलेंस ईंदो, नेचुरल हूंदो। राजा कोई लॉ पास न कंदो आहे, लेकिन कंदो कि इहा लॉ आहे। लव लॉ ॿिन्हिनि जो बैलेंस नेचुरल हूंदो न। सत्युग में राजा कोई हीअं लॉ न पास कंदो न, राजा न पास कंदो, हीअ त नेचुरल थींदो। जीअं अॼुकल्ह लॉ ठाहींदा आहिनि, अॼुकल्ह त पुलिस वारा बि लॉ ठाहे वठंदा आहिनि, लेकिन हुते नेचुरल लॉ जो बैलेंस हूंदो। त हाणे ऑलमाइटी अथॉरिटी जी सीट ते सेट रहो, त इहे कर्मेंद्रियूं शक्तियूं गुण सभु असांजे अॻियां जी हुजूर कंदियूं, दुख न ॾींदियूं, जी हाज़िर। त हाणे छा कंदव? ॿिए स्मृति दिवस ते कहिड़ो समारोह मल्हाईंदव? इहे हर हिकु जोन त समारोह मल्हाईंदा आहिनि, समान समारोह बि ॾाढा मल्हाईंदा आहिनि। हाणे सदा हर संकल्प, हर समय जी सफलता जी सेरेमनी मनाओ। हर समय, हर संकल्प सफल थे, है न, सब सफल थे। ये समारोह मनायो, वेस्ट ख़त्म थी वञे। तव्हांजी सफलता मूर्त ठहिण सां आत्माउनि खे तृप्ति जी सफलता प्राप्त थींदी। निराश सां चारो ओर शुभ आशयनि जा दीप जगदा। जॾहिं असां हर संकल्प समय सफल कंदासीं त निराश सां चारो ओर शुभ आशयनि जा दीप जगदा। कोई बि सफलता थींदी त दीपक जगाईंदा आहिनि न, त ॿियनि जी सफलता थींदी त उहो ख़ुशी में दीपक जगाईंदा। हाणे विश्व जे आशयनि जा दीप जगायो। हर आत्मा जे अंदरि कोई न कोई निराशा ई आहे ई। निराशा जे कारण परेशान आहिनि, टेंशन में आहिनि। त हे अविनाशी दीपक, हाणे आशयनि जे दीपकनि जी दीपावली मनायो। त हे आशयनि जा दीपक, हाणे आशयनि जे दीपकनि जी दीपावली मनायो। बाबा चवनि था कोई बि सफल विश्व में आशयनि जा दीप जगायो। मतलब हर हिक खे हाणे उम्मीद थिए कि हा मुंहिंजो जीवन हाणे परिवर्तन थींदो। हर आत्मा जे अंदरि कोई न कोई निराशा आहे ई। निराशा जे कारण परेशान आहिनि, टेंशन में आहिनि। त हे अविनाशी दीपक, हाणे आशयनि जे दीपकनि जी दीपावली मनायो। पहिरियों स्व पोइ सर्व। ॿुधियो, बाक़ी बाप दादा ॿारनि जे स्नेह खे ॾिसी ख़ुशि आहिनि। स्नेह जी सब्जेक्ट में परसेंटेज सुठी आहे। तव्हां एतिरी महिनत करे हिते पहुचा आहियो। तव्हांखे केरु लाहियो? ट्रेन लाई, प्लेन लाहियो या स्नेह लाहियो? स्नेह जे प्लेन में पहुची वियो त स्नेह में त पास आहियो। हाणे ऑलमाइटी अथॉरिटी में मास्टर आहियो, इन में पास थियणो आहे। त इहे प्रकृति, इहा माया, इहे संस्कार सभु असांजा दासी ठही वेंदा। हर घड़ी इंतज़ारु कंदा मालिक छा ऑर्डर आहे। ब्रह्मा बाप बि मालिक ठही अंदरि ई अंदरि ईअं सूक्ष्म पुरुषार्थ कई जो तव्हांखे पतो पियो संपन्न कीअं ठहियो। पंछी उड़ियो, पिंजड़ो खुली वियो। साकार दुनिया जे हिसाब जो साकार तन जो पिंजड़ो खुली वियो, पंछी उड़ी वियो। हाणे ब्रह्मा बाप बि ॾाढा सिकव प्रेम सां ॿारनि खे जल्दी जल्दी अचो, जल्दी जल्दी अचो, हाणे अचो, हाणे अचो, इहे आह्वान करनि था। त पंख त मिली आहे न, बसि हाणे हिकु सेकेंड में पंहिंजी दिलि में इहा ड्रिल करो।
हाणे हाणे करो सब संकल्प समाप्त। बस माँ आत्मा हूँ, बाबा बाकी सब संकल्प समाप्त। ये ड्रिल करो, ओ बाबा मिठे बाबा प्यारे बाबा, असां तव्हांजे समान फ़रिश्ता अव्यक्त रूप ठहिया की ठहिया। बाप दादा ड्रिल कराई। अच्छा, चारों ओर जी स्नेह समृद्धि ॿारनि खे, चारों ओर जी स्वराज्य अधिकारी विश्व राज्य अधिकारी ॿारनि खे, चारों ओर जे मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी जी सीट ते सेट रहण वारा तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा मालिक ठही प्रकृति खे, संस्कारनि खे, शक्तियुनि खे, गुणनि खे ऑर्डर करण वारा, सदा मालिक ठही शक्तियुनि खे, गुणनि खे, प्रकृति खे, संस्कारनि खे ऑर्डर सां हलाइण वारा, है ना। विश्व राज्य अधिकारी ॿारनि खे बाप समान संपूर्णता जो संपन्नता खे समीप लाइण वारा, देश विदेश हर स्थाननि जे कोने कोने जे ॿारनि खे समृद्धि दिवस जी यादि, समृद्धि दिवस जो बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। हाणे हाणे बाप दादा खे विशेष केरु यादि अचे थो। जनक बच्ची ख़ासि संदेश मोकिलियो अथई कि मां सभा में हाज़िर अवश्य थींदमि, चाहे लंडन आहे, चाहे अमेरिका आहे, चाहे ऑस्ट्रेलिया आहे, चाहे अफ्रीका आहे, चाहे एशिया आहे, चाहे लंडन, चाहे अमेरिका, चाहे ऑस्ट्रेलिया, चाहे अफ्रीका, चाहे एशिया, ऐं सर्व भारत जे हर देश जे ॿारनि खे हिक हिक खे नाम, बाबा ॾिसो हर देश विदेश जे हर ॿार खे हिक हिक जे नाम ऐं विशेषता सहित, हिक हिक जे नाम ऐं विशेषता सहित बाबा यादि प्यार ॾियनि था। बाबा ॾिसो इनखे ॾिसो, बाबा हाणे अनुभव करो कि बाबा तव्हांजो नाम वठी करे, तव्हांजी विशेषता खे ॾिसी करे, विशेषता खे ध्यान में रखी करे तव्हांखे यादि प्यार ॾियनि था। तव्हांखे त सम्मुख यादि प्यार मिले थो न। त जनक बच्ची चई बाबा मां बि हाज़िर थींदमि। त बाबा सभिनि खे ई यादि प्यार ॾेई, उन्हनि जी विशेषता ॾिसी, उन्हनि जो नाम वठी सभिनि खे ई यादि प्यार ॾियनि था। अॼु मधुबन वारनि खे बि यादि कयो, इहे अॻियां अॻियां वेठा आहिनि, हथु उठायो मधुबन वारा, मधुबन जी सभी बुझायूं आहिनि। मधुबन वारनि खे विशेष त्याग जो भाग्य सूक्ष्म में प्राप्त थींदो। छोजी रहंदा पांडव भवन में आहिनि, मधुबन में आहिनि, शांतिवन में आहिनि, लेकिन मिलण जो चांस मिलंदो आहे। मधुबन साक्षी थी करे ॾिसंदो रहंदो आहे, लेकिन दिलि ते सदा मधुबन वारा यादि रहंदा आहिनि। छोजी बाबा जे घर में सेवा त उहे ई कंदा न। त बाबा खे, बाबा जे घर में एॾा सारा ॿार ईंदा त बाबा खे यादि ईंदो न, हा भई हिन ॿार खे हीअ सेवा आहे, हिन ॿार खे हीअ सेवा आहे। त बाबा उन्हनि ॿारनि खे विशेष यादि प्यार ॾींदा आहिनि ताकी हुते अचण वारे माण्हुनि खे सहयोगी ठहनि, है न। त बाप दादा हाणे मधुबन सां वेस्ट जो नाम निशान समाप्त थी वञे। हाणे मधुबन सां वेस्ट जो नाम निशान समाप्त थी वञे।
सेवा में सती में सभिनि में महान। ठीक आहे न, मधुबन वारनि खे भुलजंदा न आहिनि, लेकिन मधुबन खे त्याग जो चांस ॾींदा आहिनि। मधुबन खे त्याग जो चांस ॾींदा आहिनि बाप दादा जे। वैसे त अॻियां अॻियां ई वेंदा आहिनि, लेकिन हीअं मिलंदा न आहिनि। वरदाना, अच्छा मर्दाना मस्तक द्वारा संतुष्टा जी चमक जी झलक दिखाइण वारा साक्षात्कार मूर्त जो सदा संतुष्ट रहंदा आहिनि। उन्हनि जे मस्तक सां संतुष्टा जी झलक सदा चमकदी रहंदी आहे। उन्हनि खे कोई बि उदास आत्मा यदि ॾिसी वठे त उहो बि ख़ुशि थी वेंदी आहे। उन्हनि जी उदासी मिटी वेंदी आहे। जंहिं वटि संतुष्टा जी ख़ुशी जो खज़ानो आहे, उन्हनि जे पुठियां स्वतः ई सभु आकर्षित थींदा आहिनि। उन्हनि खे उन्हनि जो ख़ुशी जो चहिरो चैतन्य बोर्ड ठही वेंदो आहे, जो अनेक आत्माउनि खे ठाहिण जो परिचय ॾींदो आहे। जो अनेक आत्माउनि खे ठाहिण वारे जो परिचय ॾींदो आहे। त ईअं संतुष्ट रहणो, सर्व खे संतुष्ट करण वारी संतुष्ट मणि ठहो, जंहिंसां अनेकनि खे साक्षात्कार थिए। स्लोगन आहे, चोट लॻाइण वारे जो कमु आहे। चोट लॻाइण तव्हांजो कमु आहे, पंहिंजे खे बचाए वठणु। अव्यक्त इशारो आहे, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। जीअं नारियल खे तोड़े करे उद्घाटन कंदा आहिनि न, रिबन काटे करे उद्घाटन कंदा आहिनि, हीअं हिकु मत, हिकु बल, हिकु भरोसो ऐं एकता जी रिबन काटो ऐं पोइ सर्व जी संतुष्टता प्रसन्नता जो नारियल फोड़ो। ये पाणी धरनी में विझो, पोइ ॾिसो सफलता केतिरी थींदी आहे। हिकु मत, हिकु बल, हिकु भरोसो, एकता जी रिबन काटो। हिकु बल, हिकु मत, हिकु भरोसो, एकता जी रिबन काटो, सर्व जी संतुष्टता प्रसन्नता जो नारियल फोड़ो। ये पाणी धरनी में विझो, पोइ सफलता थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।